छा अहां कॾहिं गौर कयो आहे सियारे ईंदे ई आना ओचितो महांगा छो थी वेंदा आहिनि? छा कुकड़ियूं सियारे में नॉर्मल आना नाहिनि ॾींदियूं या का हक़ीक़त में को लिकियल ऑपरेशन थिए थो? अॼु हिन अजीब ॾंद कथा ऐं हक़ीक़त जो पर्दो खणंदासीं। छा अहां कॾहिं सोचियो आहे सियारे में आनो महांगो छो थी वेंदो आहे? छा कुकड़ियूं सियारे में नॉर्मल आना नाहिनि ॾींदियूं या का लिकियल सर्जरी थिए? क़दीम ज़माने जी हिकु ॾंद कथा चवे थी त जॾहिं सियारो ईंदो हो त सिर्फ़ इंसान न पर कुकड़ियूं बि थधि जे करे सुस्त थी वेंदियूं हुयूं। हवाऊं तेज़, ॾींहं नंढा, सिज शर्माईंदड़ ऐं कुकड़ियूं कुंड में वेही सोचनि पियूं, अॼु आना ॾियूं या सुभाणे? चवनि था सियारे में आनो ॾियणु आसान कमु न हूंदो हो। हर आनो ॾियणु हिकु इम्तिहान हूंदो हो। ॻोठ जा वॾा चवंदा हुआ सियारे में आनो सस्तो नथो थी सघे छो त हू आराम सां नथो निकिरे। ऊन्हारे में आने जो रेट सही आहे पर सियारे में आनो ॾियणु ऑपरेशन सां निकिरंदो आहे। दुकानदार आनो हथ में खणी चवंदा आहिनि ही आम आनो नाहे, ही सियारे जी बहादुरी जो नतीजो आहे। हक़ीक़त ही आहे त न का सर्जरी न को डॉक्टर, बस सियारो अचण सां ई घटि खोराक, घटि रोशनी जे करे कुकड़ियूं आना घटि ॾींदियूं आहिनि ऐं क़ीमत वधी वेंदी आहे। जॾहिं पैदावार फितरत सां विढ़े थी त हर आम शइ बि महांगी थी वेंदी आहे।